पंहिंजावेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप शइ पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। छो ड्रामो हिकु बहितरीनु मोड़ ते पहुतो आहे। ड्रामे जा अचण वारा एपिसोड जेको आहे उन्हनि में तव्हांखे हिकु त चाकर खान जो रोमांस ॾिसणु वटां मिलंदो पंहिंजी घरवारी सां। ॿियो त रुंडे वारा जेका हिकु थिया आहिनि फ़िलहालु वक़्ती तौरु तव्हांखे मां पहिरियों ई दोस्तो ॿुधायो कल्ह वारे एपिसोड में रुंडो ऐं जाबर आख़िरकार हसीना जे चवण ते हिकु थी वेंदा। हाणे उहे हिकु थिया आहिनि वक़्ती तौरु, पोइ बि हिक ॿिए खे टुणका हणनि था, जाबर खे धमकियूं ॾियनि था। रुंडे वारा रुंडे जा पुट बि ऐं जाबर मजबूर आहे जाबर खे, जाबर जो सौटु भाउ ॿई छॾे चुका आहिनि। जाबर काॾे वञे, हेॾो हेॾो उठ जहिड़ो जवान परेशान आहे। इन जे करे हू इन रुंडे मुंडे वारनि जे चवण ते बि लॻंदो इन सां मिली करे को न को हाणे क़दम खणंदा। इहे पाण में मिली करे हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम न हणंदा, इहो सांवल इल्ज़ाम क़तल जो फेरींदा ऐं चाकर खान खे चवंदा त ही सभु कमु सांवल जा आहिनि, यानी पंहिंजो पटको बचाइण जे लाइ वक़्ती तौरु हू सांवल खे निशानो बणाईंदा। वीडियो पुॻो अॼु जो पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा।